वज़ीर आज़म शहबाज शरीफ कैंट स्टेशन जे अपग्रेडेशन मंसूबे जो इफ्तिताह करे छॾियो। रेलवे बारे वज़ीर हनीफ अब्बासी पारां वज़ीर आज़म खे रेलवे तरफ़ां कैंट रेलवे स्टेशन ते जदीद सहूलियतुनि जी फराहमी बाबति ब्रीफिंग। कैंट रेलवे स्टेशन जी शानदार नमूने अपग्रेडेशन कई वई आहे। मुसाफ़िरनि जी इंतज़ारगाह, डाइनिंग रूम, ऑटो टैक्स सिस्टम शानदार आहे। वज़ीर आज़म जो तक़रीब खे ख़िताब चयाईं शालीमार एक्सप्रेस खे ॿीहर मुकमल तौर ते नई ट्रेन ठाही वई आहे। आज़ाद कश्मीर के वज़ीर आज़म चौधरी अनवर अल ख़िलाफ़ बेतमादी रिथ पेश पीपल्स पार्टी तरफ़ां बेतमादी वारे रिथ में मुतबादिल क़ायदे ऐवान जे लाइ फैसल मुमताज़ राठौर जो नालो पेश। चौधरी अनवर अल जो चवणु आहे त शख़्स आइन इंतज़ामी ढांचे की तबाही जो ज़िम्मेवार कीअं आहे। पीपल्स पार्टी तरफ़ां वज़ीर आज़म के नामज़द उम्मीदवार जे हिमायत में 38 वोट हुजण जी दावा। PTI फॉरवर्ड ब्लॉक जा वधीक 2 मेंबर बेतमादी जी रिथ में शामिल थी विया। बेतमादी रिथ की सादी अक्सरियत सां कामयाबी जे लाइ 27 वोट घुरवल। सिंध जो विरहांगो मुश्किल न पर नामुमकिन आहे। सिंध जो को केक नाहे जो टुकड़ा कयो वञे। नए सूबे जी ॻाल्हि मुर्दा सियासत खे ज़िंदा करण जी कोशिश आहे। 27वीं तरमीम में मकानी इदारनि जो ज़िक्र न हो। मकानी चूंडूं थियूं त MQM भॼी वई। MQM जी सियासत ख़त्म थी चुकी आहे। सीनियर सूबाई वज़ीर शहर जी लीना मेमन जी प्रेस कॉन्फ्रेंस चवण आइन में सूबा ठाहिण जो तरीक़ेकार मौजूदु आहे। MQM हमेशह कूड़ जी सियासत कई। MQM पाण में झेड़ा ख़त्म करण करे अवामी सियासत करे। PP नथी चाहे त MQM ख़त्म थी वञे। 27वीं तरमीम सां इंसाफ जी फराहमी जो सिलसिलो तेज़ थींदो। 27वीं तरमीम सां अदल जे निज़ाम में बहितरी ईंदी। आईनी अदालत में चइनी सूबनि जी नुमाइंदगी हूंदी। इंसानियत ख़िलाफ़ ॾोह जे इल्ज़ाम हेठि बांग्लादेश जे अॻूणी वज़ीर आज़म शेख हसीना वाजिद खे मौत जी सज़ा। बांग्लादेश जी रुकनी इंटरनेशनल क्राइम्स ट्रिब्यूनल शेख हसीना वाजिद ख़िलाफ़ केस जो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। अदालत हसीना वाजिद खे इंसानियत ख़िलाफ़ ॾोह में मुलविस करार ॾिनो। अदालत बांग्लादेश जे अॻूणी वज़ीर आज़म खे हिक केस में मौत जी सज़ा ॿुधाई। 4 केसनि में उमिरि कैद जी सज़ा ॿुधाई वई। शेख हसीना खे मौत जी सज़ा ख़तरनाक हथियारनि जे इस्तेमाल ऐं क़त्ल जो हुकुम ॾियण जी सज़ा ॾिनी वई। शेख हसीना ते 2024 दौरान शागिर्दनि ख़िलाफ़ क्रैकडाउन या जानी नुक़सान जा इल्ज़ाम हुआ। गॾियल क़ौमुनि मूजिबि मुज़ाहिरनि दौरान 1400 माण्हू मारिजी विया हुआ। कारजी फितनो नौजवाननि खे पाक फ़ौज ख़िलाफ़ वर्गलाईंदो आहे। दहशतगर्द कमांडर ज़बदेरी मुश्ताक ग्रेनेड ऐं इस्लाम दीन लाइ 3 साल सहूलियतकारी कई। ख़ारजी कमांडर ज़ाती मफ़ादनि जे लाइ नौजवाननि खे बदकारी तरफ़ धिकाईंदा धकींदा आहिनि। हक़ीक़त में उहे ख़ारजी पाण काफ़िर ऐं बदकिरदार आहिनि। दहशतगर्द एहसानुल्लाह जो ख़ारजी फितने बाबति बयानु साम्हूं अची वियो। संदसि चवणु आहे त तंदूर में थाणे ऐं बख़्तरबंद गाॾी ते हमले समेत केतिरियूं ई कार्रवायूं कयूं। ख़ारजी फितनो नौजवाननि खे फ़ौज ख़िलाफ़ दहशतगर्दी जे लाइ इस्तेमालु कंदो आहे। उन्हनि ख़ारजियुनि सबबि तबाह थी विया आहिनि। नौजवाननि खे अपील आहे त दहशतगर्दनि जे ख़ात्मे लाइ फ़ौज जो साथ ॾियनि। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी सां चीन जे सफ़ीर जियांग ज़ोंग जी मुलाक़ात। पाक चीन ॿितरफ़नि लाॻापनि गॾियल दिलचस्पी जे मामलनि ते ख़यालनि जी ॾे वठि। चीनी सफ़ीर तरफ़ां इस्लामाबाद में ख़ुदकुश हमले जी मज़म्मत। क़ीमती जानियुनि जे ज़ियान ते अफ़सोस जो इज़हार। मुलाक़ात में दहशतगर्दी ख़ात्मे सिक्योरिटी सहकार वधीक मज़बूत बणाइण ते इतफ़ाक़। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जो चवणु आहे त पाकिस्तान दहशतगर्दी खां सभ खां वधीक मुतासिर मुल्क आहे। चीन पाकिस्तान जो बातमाद दोस्त आहे जंहिं हर ॾुखे वक़्त में साथ ॾिनो। पहिरीं वफ़ाक़ी आईनी अदालत जो पहिरियों फ़ैसिलो के बि हुकूमत जी अपील ते पेशावर हाई कोर्ट जो आज़मी मुलाज़िम फ़ैसिलो मुअत्तल स्टे ऑर्डर जारी। जस्टिस हसन रिज़वी जी सरबराही में 2 रुकनी वफ़ाक़ी आईनी बेंच KP हुकूमत जी अपील ते ॿुधणी कई। जस्टिस हसन रिज़वी रिमार्क्स न त ग़रीब मज़दूर वटि सिक्योरिटी डिपॉज़िट जी मद में एतिरो पैसो किथां ईंदो। एडिशनल एडवोकेट जनरल शाह फैसल चयो त केस ग़रीब मज़दूरनि बाबति आहे। कानून में आहे त को ख़ानगी इदारो मज़दूर खे कम खां कढंदो त उन जूं रहतूं अदा कंदो। अदालत धुरियुनि खे नोटिस जारी कंदे पेशावर हाई कोर्ट जे फ़ैसिले ते स्टे ऑर्डर जारी करे छॾियो। जस्टिस मोहम्मद
कामरान खान मलाखिल बलूचिस्तान के वक्ती चीफ जस्टिस और हलफ खड़ी वरतो। बलूचिस्तान के गवर्नर जाफर खान मंदोखेल कोयटा में हलफ बर्दारी तकरीब दौरान वक्ती चीफ जस्टिस के हलफ खणायो। आबादी के हिसाब से वसीला रखना पवंदा। वधीक आबादी मसलनी गुरबत जो सबब बणजंदी आहे। वधंदड़ आबादी मसलन के जन्म ॾींदी आहे। नाणे वारो वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जो तकलीफ़ के ख़िताब। संदसि चवण आहे त आबादी ऐं मैशत हिक ॿिए सां गॾियल आहिनि। पाकिस्तान जी मैशत सिधे रस्ते ते हले पई। मौसमियाती तब्दीली बि मौजूदा दौर जो वॾो चैलेंज आहे। SCO जी सरबराही काउंसिल जो 2 ॾींहनि जो इजलास अॼु मॉस्को में शुरू थी रहियो आहे। इजलास में शिरकत जे लाइ नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार मॉस्को रवानो। इजलास में पाकिस्तान, भारत, रूस, ताजिकिस्तान ऐं उज़्बेकिस्तान जा परॾेही वज़ीर शिरकत कंदा। इसहाक़ डार पंहिंजे ख़िताब में ख़िते ऐं आलमी मामलनि ते पाकिस्तान जो मौक़िफ़ पेश कंदो। सुप्रीम कोर्ट तरफ़ां मंशियात जी सप्लाई न रोकण ते सरकारी इदारनि ते कावड़ जो इज़हार। मंशियात बॉर्डर ते छो नथी रोकी वञे, ज़ियाउल हक़ जो तोहफ़ो भोॻियो। सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस जमालुद्दीन मंदोखेल जा मंशियात केस जी जवाबदार जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते रिमार्क्स। जस्टिस जमाल मंदोखेल चयो त मंशियात शहरनि ताईं आख़िर कीअं थी पहुचे। बॉर्डर खां 1000 किलोमीटर ताईं मंशियात अंदरि कीअं अची वञे थी। 5-10 किलो जो मसइलो नाहे, पर टननि जे हिसाब सां मंशियात अचे थी। कैनेडा ऐं अमरीका में मोदी सरकार जी मुबैना मुदाख़लत जा नवां इंकशाफ साम्हूं अची विया। माहिरनि जो चवणु आहे त भारत जी रियासती दहशतगर्दी आलमी सरहदूं पार करे चुकी आहे। इता पसंद हिंदुत्वा सोच रियासती इदारनि खे ज़हरीलो करे छॾियो आहे। मोदी ऐं अमित शाह जी क़यादत में भारत गैर ज़िम्मेवार ऐं जारहाणी रियासत में तब्दील थी चुको आहे। ॿाहिरि मुल्कनि में मुख़ालिफ़ आवाज़नि खे ख़ामोश करण जे लाइ कुझु कार्रवाइनि में मुलविस ॾिठो वियो आहे। भारत आलमी दहशतगर्दी जो मर्कज़ बणी चुको आहे। आलमी बिरादरी खे भारत जी वधंदड़ रियासती तशद्दुद जो फौरी नोटिस वठणु घुरिजे। सिंध में 13 ॾींहनि वारी उड़ी ऐं रोबेला जे मर्ज़नि ख़िलाफ़ मुहिम शुरू कई वई। सिहत वारी वज़ीर डॉक्टर अज़रा पेचूहो मुहिम जो इफ़्तिताह करे छॾियो। संदसि चवण ते 82 लख खां वधीक ॿारनि खे उरड़ी ऐं रोबेला खां बचाव जी वैक्सीन लॻाई वेंदी। 5 साल खां घटि उमिरि जे 84 लख खां वधीक ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पियारिया वेंदा। हीअ बीमारी ख़तरनाक आहे। उन खां बचण जे लाइ वालिदेन पंहिंजे ॿारनि खे वैक्सीन लाज़मी कराइनि। रुस्तम जे कचे वारे इलाइक़े में उड़ी विके बबाड़ा फौत ॻोठ रब ॾिनो में उरड़ी जी वबा सबब 4 वरहनि जो सनाउल्ला जदोई 12 महीननि जो अली मुर्तज़ा जदोहयात विञाए वेठा। ॻोठाणनि मौजूदु इलाइक़े में ॿिया ॿार बि उरड़ी में मुब्तला आहिनि। सिहत खातो नोटिस वठी डॉक्टर जी टीम उमाणे जीअं ॿारनि जो इलाज कराए सघिजे। मुझे पता नहीं तुम क्या महसूस कर रही हो, इसलिए कि मैंने पूछा भी नहीं है, लेकिन तुम इतनी खामोशी के साथ मेरी जिंदगी में आई हो कि बहुत सारे सवाल बेमानी होकर रह गए। कुत्सिया जी। हाँ जी। ये क्या है? क्या? नाश्ता भी ठीक तरह से नहीं दे सकती। मुझे आप अकेला ना छोड़ के जाए, मैं मर जाऊंगी। गुलबार, मैं अभी वापस आ जाता हूँ, मुझे जाने दो प्लीज। लेजेंड अदाकार शफी मोहम्मद शाह जे विछोड़ के 18 वर वियामी विया। सियाहती परगणे जे शहर कटियार में 1949 में जन्म वठंदड़ शफी मोहम्मद शाह ड्रामनि ने फिल्मुनि में अदाकारी सां गॾु रेडियो ते अदाकारी बि कई। मुनफरिद अदाकारी, रोबदार आवाज़ ऐं जुमलनि जी अदायगी सबबु खेसि नओं मक़ाम ॾिनो। खेसि मंझता तौरु सितारे इम्तियाज़ सां बि नवाज़ियो वियो हो।